ॾिसी रहिया हो सोच टीवी, आऊं आहियां बागी सागर पवार। सिंध सकाफ़त जे हवाले सां सिंध जे राजधानी शहर कराची में तयारियूं उरूज ते आहिनि। हिन सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां असां सां गॾु जेको आहे लेडीज़ विंग जी जेका आहे उहा तमामु हिकु सुठी सोशल वर्कर असांजी अदी आहे, परवीन तारिक। अचो त असां सां ॻाल्हि ॿोल कयूं था हू सिंध सकाफ़त जे हवाले सां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहे। अस्सलाम वालेकुम। मां सभ खां पहिरियां थैंकफुल आहियां पंहिंजे भाउ बागी पंवर साहब जी ऐं सोच टीवी वारनि जी, जिन मूंखे अॼु मौक़ो ॾिनो पंहिंजी सिंध जी सकाफ़त पंहिंजे ईद जे ॾींहं ते ॻाल्हाइण जो। तमामु घणी ख़ुशी महसूसु थिए पई त असांजी ज़िंदगीअ में हिकु दफ़ो ॿीहर वरी अहिड़ो ख़ूबसूरत ॾींहुं अचे पियो सकाफ़त जो, जंहिंमें असां पंहिंजी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। असल में इहो असांजे लाइ हिकिड़ो ईद जो ॾींहुं हूंदो आहे। ऐं डिसंबर महीने में जीअं बकरा ईद ते असां जेको आहे सो पंहिंजे बछड़नि जा पंहिंजा कपिड़ा ठाराईंदा आहियूं, तयारी कंदा आहियूं, सेम ईअं ई डिसंबर में सकाफ़त जे ॾियारे जे हिसाब सां शॉपिंग कंदा आहियूं, सकाफ़त जा कपिड़ा ठाराईंदा आहियूं, ॿारनि जा पंहिंजा सकाफ़ती खाधा, ऐं उन खां पोइ मेल मिलाप। सभ खां सुठी जेका हिकिड़ी शइ मूंखे लॻंदी आहे उहा इहा त अगरि असांजी मुलाक़ात मेल मिलाप न बि थियल हूंदो आहे त हिन सकाफ़त वारे ॾींहं जे मुनासिबत सां असां पंहिंजे मिटनि माइटनि सां मुलाक़ात कंदा आहियूं, पंहिंजे दोस्तनि सां मिलंदा आहियूं, हिक ॿिए जे घर ईंदा वेंदा आहियूं, सकाफ़ती खाधा खाईंदा आहियूं, सकाफ़ती खाधा खाराईंदा आहियूं त ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं हर साल असां ईअं हिकिड़ो ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। पर हिन साल हिकिड़ो ॿियो मैसेज मां ज़रूरु पंहिंजे सिंधी भाइरनि भेनरुनि खे ॾियणु चाहींदमि, सियासी समाजी भाइरनि खे, सियासी समाजी सोच सम्झ रखण वारनि खे ख़ासि तौर ते इहो पैगाम ॾियणु चाहींदमि त हिन साल जीअं त ॿोॾ आई ऐं उन जे करे असांजा काफ़ी माण्हू ॿोॾ मुतासिर थिया, ऐं जेके टेंट सिटी में आबाद आहिनि या जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते आहिनि, त मुंहिंजो हिन दफ़े इहो पैगाम आहे त हिन दफ़े जेका असां सकाफ़त जो ॾींहुं मल्हायूं उहो पंहिंजे ॿोॾ मुतासिरनि भाइरनि भेनरुनि सां मल्हायूं। उन्हनि जे टेंट सिटीज़ में वञी या उहे जिथे बि रिहाइश पज़ीर आहिनि उते वञी करे नंढा वॾा प्रोग्राम कयूं, म्यूज़िकल प्रोग्राम कयूं, उन्हनि सां मेल मिलाप कयूं, ऐं उन सां गॾोगॾु जेके पाण सकाफ़त जा असां पंहिंजे लाइ लिबास ठारायूं था उन मां कुझु लिबास उन्हनि लाइ ठाराए खणी वञूं ऐं उन्हनि खे वञी पारायूं। जेके खाधा असां सकाफ़त जा ठाहे करे पंहिंजे मिटनि माइटनि सां गॾु शेयर करे खाईंदा आहियूं, उहे खाधा ठाहे करे उते वञी उन्हनि खे खारायूं, उन्हनि सां उहो सकाफ़त वारो ॾींहुं मल्हायूं त मुंहिंजे ख़्याल में इहो ॾाढो सुठो थींदो। ऐं हिन दफ़े असांखे थोरो चेंज करणु खपे ऐं उन्हनि मारूअड़नि खे बि असांखे हिन सकाफ़त वारे ॾींहुं ज़रूरु यादि करणु खपे त जीअं उन्हनि जो ॾुखु, उन्हनि जो दर्द जेको हिन वक़्तु आहे उन में उन्हनि खे घटिताई थींदी ऐं उन्हनि खे ख़ुशी थींदी त सकाफ़त वारे ॾींहुं असांजे मारूअड़नि जीअं असांखे पहिरियां यादि कयो ईअं हाणे बि यादि कयो आहे। त इहो हिकिड़ो मुंहिंजो नंढिड़ो मैसेज आहे। उमेदु कयां थी त सभु सियासी समाजी भाइर भेनरूं इन ते ज़रूरु गौर ऐं फ़िक्रु कंदा। महिरबानी।